हैदराबाद में चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ जे सॾ ते बिजली जे अघनि में वाध ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई आहे। शहर जूं मुख्य मार्केटूं ऐं नंढा वॾा कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंदि पियल आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते पेट्रोल पंप भी बंदि पियल आहिनि। ट्रांसपोर्ट भी मामूल खां घटि आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया हैदराबाद में चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ जे सॾ ते बिजली जे अघनि में वाध ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई आहे। शहर जूं मुख्य मार्केटूं ऐं नंढा वॾा कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंदि आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते पेट्रोल पंप भी बंदि आहिनि। ट्रांसपोर्ट भी मामूल खां घटि आहे। चैम्बर ऑफ कॉमर्स जे अॻुवाणनि पारां बिजली जे अघनि में वाध ऐं महांगाई जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया हैदराबाद में चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ जे सॾ ते बिजली जे अघनि में वाध ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई आहे। शहर जूं मुख्य मार्केटूं ऐं नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते पेट्रोल पंप भी बंदि आहिनि। ट्रांसपोर्ट भी मामूल खां घटि आहे। चैम्बर ऑफ कॉमर्स जे अॻुवाणनि पारां बिजली जे अघनि में वाध ऐं महांगाई जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया हैदराबाद में चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ जे सॾ ते बिजली अघनि में वाध ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई आहे। शहर जूं मुख्य मार्केटूं ऐं नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते पेट्रोल पंप भी बंदि पियल आहिनि। ट्रांसपोर्ट भी मामूल खां घटि आहे। तफ़सील मालूम कयूं था इम्तियाज़ खोसो लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़, आगाह कजो इन हवाले सां। बिल्कुल सनावला वफ़ाक़ी सरकार पारां बिजली जे कीमतनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ हैदराबाद चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ जे सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल कई वई आहे। शटरबंद हड़ताल सबबि शहर जूं जेके मुख्य मार्केटूं आहिनि या नंढो वॾो कारोबार आहे मुकमल तौर ते बंदि आहे। जॾहिं त कुझु हंधनि ते पेट्रोल पंप न आहिनि खुली सघिया। हड़ताल सबबि शहर में जेका ट्रांसपोर्ट आहे उहा अॼु मामूल खां घटि आहे। ॿ ॾींहं अॻु हैदराबाद चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ जो इजलास थियो, हुनमें वफ़ाक़ी सरकार पारां बिजली जे कीमतनि में वाध ऐं टैक्स में इज़ाफ़े खे रद्द कंदे अॼु हड़ताल जो ऐलान कयो वियो। हिन हड़ताल जी जेका हिमायत आहे उहा जेके हैदराबाद जूं मुख़्तलिफ़ अंजुमन आहिनि, तंज़ीमूं आहिनि, नंढियूं वॾियूं जेके मार्केट्स आहिनि, उन्हनि जा अॻुवान बिन इजलास में शरीक थिया हुआ। उन्हनि पारां बि हिन हड़ताल जी हिमायत जो ऐलान कयो वियो। अॼु सुबुह जे टाइम ते जेके बेकरीज़ ऐं खीर जा दुकान खुलनि था अॼु उहे बि बंदि पियल आहिनि। हैदराबाद में जेका अॼु हड़ताल आहे उहा असांखे सुबुह वारे वक़्त ते कामयाब नज़र अचे थी, छाकाणि त समूरो जेको नंढो वॾो कारोबार आहे उहो बंदि पियल आहे। पीपल्स पार्टी जी ज़िले जेका तंज़ीम आहे हैदराबाद जी, हुन हड़ताल जी हिमायत कई वई हुई। एमकेएम पाकिस्तान जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि पारां बि हड़ताल जी हिमायत कई वई हुई। जेके कारोबारी माण्हू आहिनि ख़ासि करे वापारी बिरादरी, उन्हनि जो चवणु आहे त बिजली जा बिल जेके आहिनि उहे उन्हनि खे वापिस मोकिलिया वञनि था। अण ऐलानियल लोड शेडिंग आहे शहर में, 8 खां 12 कलाक बिजली बंदि रहे थी। उन करे अघ ई परेशान आहिनि। ताज़ो ॿीहर वफ़ाक़ी सरकार बिजली जे कीमतनि में इज़ाफ़ो करे वधीक हिननि ते टैक्स मड़िया आहिनि। इहो अमल जेको आहे उन्हनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे, छाकाणि त उन्हनि खे बिजली जेका आहे मुकमल फराहम न आहे थी, न पई कई वञे। जॾहिं त उनजो जेको इज़ाफ़ी ख़र्च आहे उहो हरू भरू हिन आवाम ते मड़ियो वियो आहे। इन करे इहो फ़ैसिलो आहे। अॼु समूरो जेको कारोबार आहे उहो बंदि पियो आहे। शाम जो 2:30 खां पोइ जेके मुख़्तलिफ़ मार्केटूं वॾा जेके कारोबार आहिनि उहे खुलंदा, पर ॿुधाए उहे बि बंदि हूंदा, छाकाणि त अॼु समूरी जेका वापारी बिरादरी आहे उन पारां हिन हड़ताल जी हिमायत कई वई आहे। जी सनावला। ठीकु आहे इम्तियाज़, वॾी महिरबानी इन हवाले सां आगाह करण जे लाइ।